हिक ॿी अहम ख़बर अवांखे ॾियूं। सिंध हुकूमत जूं बोर्ड मुतासिर इलाक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर जो चवणु आहे त मुतासिरनि जी मुकमल बहाली ताईं इमदादी सरगर्मियूं जारी रहंदियूं। हुन चयो त मंछर ढंढ में पाणी जी सतह 1155 फुट आहे। संदसि चवणु हो त 24 कलाकनि दौरान वधीक 20,424 ख़ानदाननि खे राशन बैग ॾिना विया। सूबाई वज़ीर चयो त बदीन में 1,500 ख़ानदाननि खे राशन बैग ॾिना विया। दादूअ में 1913, मटियारी में 1600 ऐं टंडे मोहम्मद खान में 1123 ख़ानदाननि खे राशन बैग्स मिलिया। शर्जील इनाम मेमूर चयो त जैकबाद में 1123, लाड़काणो में 4000 ऐं कंबर में 739 ख़ानदाननि में राशन बैग्स विरहाया विया। हुन चयो त सखर में 690 ऐं शिकारपुर में 500 ख़ानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया। संदसि चवणु हुयो त मजमूई तौर 16,70,188 ख़ानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुतासिरनि में 3200 तंबू ऐं 3000 मच्छरदानियूं विरहायूं वयूं आहिनि। ख़बर अवां से शेयर कई पिया। सिंध हुकूमत जूं बोर्ड मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमूर जो चवणु आहे त मुतासिरनि जी मुकमल बहाली ताईं इमदादी सरगर्मियूं जारी रहंदियूं। हुन चयो त मंछर ढंढ में पाणी जी सतह 1155 फुट आहे। संदसि चवणु हो त 24 कलाकनि दौरान वधीक 20,424 ख़ानदाननि खे राशन बैग फराहम कया विया आहिनि। कराची मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं इमदाद सूमरा खां। जी इमदाद, आगाह कजो। जी बिल्कुल मारी कुछ देर अॻु सूबाई वज़ीर इतलात शर्जील मेमूर रिलीफ ऑपरेशन के हवाले से बयान जारी करे छॾियो आहे। बयान मूजिब सिंध हुकूमत जो इमदादी सरगर्मी जेकिन उहे जारी आहिनि ऐं मुतासिरनि जी मुकमिल बहाली ताईं इमदादी कार्रवाइयूं जेकिन उहे जारी रहंदियूं। सिंध जे टिनि बैराजनि में पाणी जे वहिकरे जेको आहे उहो घटिजी वियो आहे। हिन जे वधीक बयान में वधीक ॼाणायो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 20,424 ख़ानदाननि खे राशन जा थेला फराहम कया विया आहिनि। बदीन में 1500 ख़ानदाननि में राशन जा थेला विरहाया विया आहिनि। जॾहिं त अहिड़ी तरह दादू में बि 1913, मिटियारी टंडे मोहम्मद खान, जेकमाबाद, लाड़काणे, कंबर, शहजाद कोट, सखर, शिकारपुर में जेको आहे सो मुतासिर ख़ानदाननि खे राशन जा थेला फराहम कया विया आहिनि। 16,70,188 ख़ानदाननि खे राशन जा थेला जेके हिन महिल ताईं पिणु विरहाया विया आहिनि। जी महिरबानी इमदाद तफ़सील ॾियण लाइ।